बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, मां हाकिम अली नारे जो साथियों अॼु जंहिं मौज़ू ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे सॉल्यूशन एंड टाइप्स ऑफ सॉल्यूशन, यानी गार ऐं गार जा क़िस्म। दोस्तो, तव्हां अक्सर गौर कयो हूंदो, जॾहिं असां कोई बि शरबत पीअंदा आहियूं त उहो असांखे मिठो बि लॻंदो आहे ऐं पाणीअ जे रंग खां थोरो चेंज नज़र ईंदो आहे। ऐं अहिड़े तरह सां जॾहिं असां कंहिं चांहि जो जाइज़ो था वठूं पिया, चांहि खे ॾिसंदा आहियूं त उन में खंडु बि मिलियलु हूंदी आहे जेका असांखे उन जे मिठाइप वारे ज़ाइक़े सां महसूसु थींदी आहे, ऐं उन में खीर बि मिलियलु हूंदो आहे जेको ग़ालिबन खीर वारी पतीअ जी मिक्स थियण खां पोइ पंहिंजो रंग ऐं ज़ाइक़ो ॾेखारे थो। छा तव्हां कॾहिं गौर कयो आहे त उहे कीअं तयारु थियनि था पिया, या उन्हनि जी जेका बनावट आहे उहा कहिड़े कहिड़े मरहले में गुज़रे थी? अचो त उन जी वज़ाहती तफ़सील में हलूं। साथियों, सभ खां पहिरियों असांजे लाइ इहो सम्झणु तमामु ज़रूरी आहे त गार यानी सॉल्यूशन आहे छा। गार जी वस्फ़ गार ॿिनि या ॿिनि खां वधीक यकसां क़िस्म जी मिलावट हूंदी आहे। मतिलबु ॿ अहिड़ियूं शयूं आहिनि जेके मुख़्तलिफ़ कीमियाई बनावटुनि जे लिहाज़ सां जॾहिं उहे पाण में मिलनि थियूं ऐं काई बि शइ तयारु कनि थियूं त उनखे असां गार चई सघूं था। या ॿियनि लफ़्ज़नि में ईअं खणी चऊं त ॻारंदड़ ऐं ॻारींदड़ जे मेलाप खां पोइ नतीजे में ठहंदड़ शइ खे गार चइबो आहे। माना का अहिड़ी शइ जेका कंहिं बि शइ में ॻरी वञे ऐं उहा गॾिजी करे काई नई शइ तयारु करे त उनखे असां गार चई सघूं था। हाणे इहा जेका गार जी वस्फ़ आहे, इन में तव्हां नोट कयो त असां ॿिनि शयुनि जी वज़ाहत कई अथई। माना हिकिड़ी अहिड़ी शइ जेका उन में ॻरे थी पई ऐं ॿी अहिड़ी शइ जेका उनखे ॻारे थी पई। हाणे इहो ॻरंदड़ शयूं छा आहिनि ऐं ॻारींदड़ शयूं छा आहिनि, अचो उन्हनि जी कुझु वज़ाहतुनि में हलूं। गार जो उहो हिसो या जुज़ो जेको ॿिए जुज़े खां मिक़दार में घटि हूंदो आहे तंहिंखे ॻरंदड़ चइबो आहे। जीअं असां पाणीअ में खंडु मिलायूं था पिया ऐं खंडु मिक्स थी पाणीअ खे मिठो करे थी, तव्हां ॾिसंदो जेका पाणीअ जी क्वांटिटी हूंदी आहे, तइदाद हूंदी आहे, उहा घणाई में हूंदी आहे, ऐं खंडु जेका उन में मिक्स थींदी आहे उनजी क्वांटिटी उन खां थोराई में हूंदी आहे। यानी जेका शइ कंहिं बि गार जे अंदरि घटि क्वांटिटी में हुजे उनखे असां ॻरंदड़ शइ चई सघूं था। जीअं असां खंडु जो मिसाल खयूंसीं, साॻिए नसां गार में मौजूदु अहिड़ो कीमियाई मादो जेको कंहिं शइ अंदरि ॻरी सघे उनखे ॻरंदड़ चइबो आहे। जीअं अटे में लूणु आहे। हाणे ॾिसो, जॾहिं असां अटे में लूणु मिक्स कंदा आहियूं, अटो ॻोहींदा आहियूं, तव्हांखे ख़बर आहे त लूणु उन में टोटली मिक्स थी ॻरी ख़तमु थी वेंदो आहे। यानी लूणु उन अटे में ॻरंदड़ सूरत थी वई। अहिड़े न खीर में जॾहिं खंडु मिलाईंदा आहियूं त खंडु बि खीर में मिक्स थी करे खीर खे मिठो बणाईंदी आहे ऐं उन मां जेका शइ तयारु थींदी आहे उहा गार थींदी आहे। त हिन में जेका शइ कंहिं बि शइ जे अंदरि ॻरी जज़ब थी वञे थी या ॻरी उन में मुकमल थी वञे थी पई त उनखे असां ॻरंदड़ शइ चवंदा आहियूं। माना काई बि शइ जेका कंहिं शइ जे अंदरि ॻरी वञे उनखे असां ॻरंदड़ शइ चवंदा आहियूं। ॿी थींदी आहे ॻारींदड़। जीअं हिते ॻारींदड़ लफ़्ज़ सां ई ज़ाहिर आहे त गार जो उहो हिसो जेको मिक़दार में वधीक हूंदो आहे उनखे ॻारींदड़ चइबो आहे। जीअं कुझु देरि पहिरियों असां पाणी ऐं खंडु जो मिसाल खयूंसीं त खंडु त ॻरंदड़ शइ आहे जेका पाणीअ में मिक्स थी वञे थी पई। जेको पाणी आहे उनखे असां ॻारींदड़ चई सघूं था, छो त पाणी खंडु जे मुक़ाबले में तइदाद में वधीक हूंदो आहे। या इन जी ॿी वस्फ़ असां ईअं चई सघूं था त गार जो अहिड़ो कीमियाई मादो जेको कंहिं शइ खे पंहिंजे अंदरि ॻारे सघे उनखे ॻारींदड़ चइबो आहे। मिसाल पाणी आहे, खीर आहे, ऐं उन खां अलावा ॿियूं खोड़ सारियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें के बि शयूं ॻरी वञनि उन्हनि खे असां ॻारींदड़ चवंदा आहियूं। साथियों, हाणे गार जा कुझु मिसाल अचो त उन्हनि जी कुझु वज़ाहती अंदाज़ में कुझु मिसालनि खे पढ़ूं त जीअं असां उन्हनि खे आसानी सां सम्झी सघूं। पाणीअ में 10 ग्राम खंडु विझी जॾहिं मिठो पाणी ठाहियूं था त उनखे गार चइबो आहे। हाणे मिठे पाणीअ में खंडु ॻरंदड़ ऐं पाणी ॻारींदड़ हूंदो आहे। साॻिए नमूने सां असांजे घरनि में असांजी भेण जॾहिं मानी पचाइण लाइ अटो ॻोहे थी त उन वक़्तु अटे में थोरी मिक़दार में लूण जी मिलावट कंदी आहे, यानी लूणु हुन सां गॾींदी आहे। अहिड़ी तरह लूणु ॻरंदड़ ऐं अटो ॻारींदड़ हूंदो आहे। टियों मिसाल जेको असां हिन में खणूं था त असां जॾहिं चांहि पचाइण लाइ खीर में खंडु ऐं चांहि जी पती ॻरींदा आहियूं त तयारु थींदड़ चांहि में खंडु ऐं पती ॻरंदड़ कीमियाई मादा हूंदा आहिनि ऐं खीर वरी उनखे ॻारींदड़ मादो हूंदो आहे। हाणे हीअ टे असां गार जा कुझु मिसाल खयासीं। यानी जेकॾहिं असां अंग्रेज़ी में इन सॉल्यूशन, सॉल्यूट ऐं सॉल्वेंट जी वज़ाहतुनि जी तरफ़ ॾे वञूं त असां ईअं चई सघूं था अ सॉल्यूशन इज़ ए स्पेशल मिक्सचर इन विच ए सबस्टेंस इज़ डिज़ॉल्व। इन सॉल्यूशन हिकिड़े ख़ासि क़िस्म जी मिलावट आहे जंहिंमें कोई बि मादो ॻरी जज़ब थी वञे, यानी ॻरी उन में मिक्स थी वञे। ऐं उनखे अञा वज़ाहत में असां इहा शइ बि चई सघूं था त सबस्टेंस इज़ स्प्रेड आउट इवनली एंड विल नॉट सेटल।
यानी अहिड़ो मादो जेको कंहिं शइ में ॻरे उन में फैलिजी वञे, पखिड़िजी वञे, पर उनजे तरे में न वेहे, यानी तरे में उनजी बॉटम में अची करे उनजा कीमियाई मादा गॾु न थियनि, इन खे असां ॻार चवंदा आहियूं। उन खां पोइ सॉल्यूशन में जेको सबस्टेंस डिज़ोल्व थींदो आहे, माना द सबस्टेंस दैट डिज़ोल्व इज़ कॉल्ड द सॉल्यूट, माना उहो कीमियाई मादो जेको कंहिं शइ में ॻरी वञे उनखे असां सॉल्यूट चवंदा। उन खां पोइ सॉल्वेंट इज़ ए सबस्टेंस इन विच द सॉल्यूट इज़ बीइंग डिज़ोल्व, यानी ॻारींदड़ हिकु अहिड़ो कीमियाई मादो हूंदो आहे जंहिंमें जेको ॻरंदड़ शइ आहे उहा ॻरी वञे, उनखे असां सॉल्वेंट चवंदा। हाणे हिते वाटर इज़ कॉल्ड द यूनिवर्सल सॉल्वेंट, वाटर खे असां बैन अवी सतह ते हिकिड़ो ॻारींदड़ अहम मादो सॾियूं था पिया। हाणे अचो आबी गार छा आहे? अहिड़ो गार जंहिंमें ॻारींदड़ पाणी हुजे उनखे आबी गार सॾिबो आहे। माना काई बि ॻरंदड़ शइ जेकॾहिं असां पाणीअ में मिलायूं ऐं उहा ॻरी वञे त उन मां तयारु थींदड़ जेको गार हूंदो आहे उनखे आबी गार सॾिबो आहे। दुनिया जे मुख़्तलिफ़ घणियूं शयुनि खे ॻारण जी सलाहियत जे करे पाणीअ खे आलमगीर ॻारींदड़ सॾियो वेंदो आहे, जंहिंखे असां यूनिवर्सल सॉल्वेंट पिणु सॾींदा आहियूं। हाणे अचो टाइप्स ऑफ सॉल्यूशन में असां जेके सॉल्यूशन जा जेके क़िस्म आहिनि उन्हनि जी कुझु वज़ाहतुनि खे डिटेल में पढ़ूं। साथियों, गार जा हूअं त मुख़्तलिफ़ क़िस्म थियनि था, पर जेके अहम क़िस्म आहिनि जेके ख़ासि तौर ते हिकिड़ा गैस वारा गार हूंदा आहिनि, ॿिया पाणियाठ वारा गार हूंदा आहिनि, टिया नहरे जिस्म वारा गार हूंदा आहिनि। हाणे अचो को बि अहिड़ो गार जंहिंमें ॻरंदड़ शइ गैस हुजे ऐं ॻारींदड़ शइ बि गैस हुजे त असां उनखे गैस गार सॾींदासीं। यानी जीअं हवा आहे, हवा में तव्हां नोट कयो हूंदो त नाइट्रोजन, ऑक्सीजन ऐं ॿियूं गैसूं पाण में मिलियल हूंदियूं आहिनि, त इन में जेका गैस ॻरे थी पई कंहिं शइ में मिक्स थिए थी पई उहा बि गैस आहे, ऐं जंहिं शइ में उहा शइ गॾिजी वञे थी उहा बि गैस आहे। इन करे असां हिनखे गैस गार सॾियूं था पिया। हुन खां पोइ गैस ऐं पाणियाठ गार, यानी जॾहिं कंहिं बि पाणियाठ में जेकॾहिं गैस ॻरी वञे, गैस मिक्स थी वञे त उनखे असां गैस पाणियाठ गार सॾे सघूं था। जीअं कार्बन डाइऑक्साइड मिलायल शरबत या पेप्सी बोतल जंहिंमें काई न काई गैस मिक्स थियल हूंदी आहे। उन खां पोइ गैस नहरो जिस्म वारो गार, यानी जॾहिं असां हाइड्रोजन गैस खे पैलाडियम धातु में जज़ब कंदा आहियूं त उन मां जेका तयारु थींदड़ गार हूंदी आहे उनखे गैस ऐं नहरे जिस्म वारो गार सॾियूं था पिया। उन खां पोइ पाणियाठ ऐं गैस वारो गार, यानी हिते जेका ॻरंदड़ शइ आहे उहा पाणियाठ हूंदी आहे ऐं ॻारींदड़ शइ गैस हूंदी आहे। जीअं मिसाल ककर आहे ऐं बाफ़ आहे। तव्हां हुन में ॾिसो त इहे जेके ककर ऐं बाफ़ आहिनि उहे पाणियाठ में वञी करे मिक्स थियनि था पिया, त उन में असांजी जेके सॉल्यूट हूंदी, ॻारींदड़ हूंदी, उहा पाणियाठ क़िस्म जी शइ आहे, ऐं जॾहिं त जंहिं शइ में उहा जज़ब थिए थी या जंहिं शइ में मिक्स थिए थी गॾिजे थी उहा गैस हूंदी आहे। अहिड़े नमूने सां ॿियो असांजो जेको गार ठहे थो उहा आहे पाणियाठ वारो गार। जीअं असां पाणीअ में खीर मिक्स कंदासीं त उन मां जेका शइ तयारु थींदी आहे उहा असांजी पाणियाठ वारी गार थिए थी पई। साॻिए नमूने खीर में शरबत मिलाईंदासीं त खीर बि असांजो पाणियाठ आहे, शरबत बि पाणियाठ आहे। इहे जॾहिं मिक्स कंदासीं त इन मां जेका तयारु थींदड़ गार हूंदो उनखे असां पाणियाठ वारो गार सॾे सघूं था। उन खां पोइ आहे असांजे पाणियाठ ऐं नहरे जिस्म वारो गार। हाणे हिन में पाणियाठ ॻरंदड़ शइ हूंदी आहे, जॾहिं त जेको सॉलिड हूंदो आहे जंहिंमें उहा शइ मिक्स थींदी आहे, गॾिजी वेंदी, उहा ॻारींदड़ हूंदी आहे। ठीकु आहे। हाणे नहरे जिस्म में जॾहिं पाणियाठ मिक्स कयूं था उनजो एग्ज़ाम्पल में जीअं असां पारो सोडियम में मिलाईंदा आहियूं त पारो पाणियाठ क़िस्म जी शइ आहे ऐं सोडियम असांजो सॉलिड या नहरे जिस्म वारी शइ आहे। जॾहिं उहे पाण में मिलनि थियूं उन मां जेका तयारु थींदड़ गार हूंदी आहे उनखे पाणियाठ ऐं नहरे जिस्म वारो गार सॾियूं था। साॻिए नमूने पाणी जेकॾहिं जेलीअ वारे पाउडर में मिक्स कंदासीं त जेलीअ वारो पाउडर तमामु घणी तादाद में हूंदो आहे ऐं पाणी थोरी मिक़दार में हूंदो आहे, त हिते पाणियाठ पाणी आहे, ऐं जॾहिं त नहरो जिस्म जेको आहे जेली वारो पाउडर आहे जेको पाण में गॾिजण खां पोइ जेको गार तयारु करे थो उनखे असां पाणियाठ नहरे जिस्म वारो गार सॾियूं था। उन खां पोइ अचो नहरे जिस्म जा गार पढ़ूं। हाणे नहरो जिस्म जेकॾहिं ॻरंदड़ हुजे ऐं गैस उन में ॻारींदड़ हुजे त अहिड़े क़िस्म जे तयारु थींदड़ गार खे असां नहरे जिस्म ऐं गैस वारो गार सॾियूं था पिया। जीअं धूओं आहे, यानी कार्बन जा ज़रड़ा जॾहिं हवा में हलिया था वञनि पिया त ॾिसो कार्बन जा ज़रड़ा असांजा थोरा सॉलिड कंपोनेंट जा नंढा पार्टिकल हूंदा आहिनि जेके हवा में मिक्स थी वञनि था। हवा असांजी छा आहे? गैस आहे। त हिन में असांजो जेको नहरो जिस्म आहे उहो ॻरंदड़ शइ हूंदी, ऐं जॾहिं त ॻारींदड़ शइ जेका गैस आहे उहा असांजे हिते ॻारींदड़ सॾिबी। साॻी तरह सां वरी असांजो जॾहिं नहरे जिस्म ऐं पाणियाठ वारो गार ठाहींदासीं त इन में असांजो नहरो जिस्म ॻरंदड़ शइ आहे ऐं पाणियाठ जेका आहे उहा ॻारींदड़ शइ आहे, त उन मां तयारु थींदड़ जेको गार हूंदो उनखे नहरे जिस्म ऐं पाणियाठ वारो गार सॾींदासीं। जीअं मिसाल जे तौरु खीर में खंड खे मिक्स कयूं,
खंड उन में ॻरी तयारु थी वञे। त खंड असांजी जेका आहे उहा असांजी साल्यूट आहे, ॻरंदड़ शइ आहे, जॾहिं त खीर जेको आहे उहो हिन में सालवेंट आहे, यानी ॻारींदड़ शइ आहे। अहिड़े नमूने सां लूणु पाणीअ में मिक्स कंदासीं त लूणु जॾहिं हिन में गॾिजी वञे त लूणु असांजो ॻरंदड़ शइ आहे ऐं पाणी जेको आहे ॻारींदड़ शइ आहे। हिन मां जेको तयारु थींदड़ जेको असांजो लूणाटो पाणी हूंदो इहो असांजो उहो ॻार आहे जंहिंमें ॻरंदड़ शइ नैरो जिस्म आहे ऐं ॻारींदड़ शइ पाण्याठ आहे। ऐं हिकिड़े ॻार जो अहिड़ो क़िस्म बि थिए थो जंहिंमें ॻरंदड़ शइ बि नैरो जिस्म हूंदी आहे त ॻारींदड़ शइ बि नैरो जिस्म हूंदी आहे, यानी साल्यूट बि असांजो जेको आहे उहो सॉलिड हूंदो ऐं जेको असांजो सॉल्वेंट आहे उहो बि असांजो सॉलिड हूंदो। मिसाल जे तौरु पितल जेको तयारु थींदो आहे त पितल में ॾिसो टामू ऐं जिस्त ॿई मिलाईंदा आहियूं ऐं ॿई सॉलिड आहिनि, ॿई नैरा जिस्म आहिनि, टामू बि त जिस्त बि। हाणे उहे जॾहिं ॿई मिक्स थी करे पाण में पितल तयारु कनि था पिया त इनखे असां नैरे ऐं नैरे जिस्म वारो ॻार सॾियूं था पिया। साॻिए नमूने स्टील जॾहिं असां तयारु कयूं था पिया त स्टील में बि कार्बन ऐं लो मिक्स कंदा आहियूं ऐं ॿई असांजा सॉलिड आहिनि, नैरे जिस्म जूं शयल शयूं आहिनि। इहे जॾहिं पई पाण में मिक्स कयूं ऐं हुन मां जेका शइ तयारु थिए थी जंहिंखे असां स्टील सॾियूं था इहो असांजो नैरे जिस्म ऐं नैरे जिस्म वारे मिलाप जो ॻार सॾिजे थो। साथियो हीअ चंद अहिड़ा असांजा ॻार जा मिसाल हुया, एग्ज़ाम्पल हुया जेके अॼु असां अव्हां जे साम्हूं पेश कयासीं। उमेदु आहे त हीउ जेको असांजो ॻार ॻरंदड़ ऐं ॻारींदड़ जो जेको लेक्चर हुयो, जेको टॉपिक हुयो, इहो तव्हांखे आसानी सां सम्झ में आयो हूंदो। सॉल्यूट असां उन शइ खे चऊं था जेका कंहिं बि शइ में मिक्स थी वञे ऐं उहा थोराईअ वारी तइदाद में हुजे, ऐं सॉल्वेंट यानी ॻारींदड़ असां उन शइ खे चऊं था जेको घणाईअ में हुजे ऐं कंहिं बि शइ खे पाण जे अंदरि ॻारे सघे। ऐं सॉल्यूशन असां ॻार यानी उनखे चऊं था पिया जेका हिन सॉल्वेंट ऐं सॉल्यूट जे मिलण खां पोइ, मिक्स थियण खां पोइ जेका नई शइ तयारु थिए थी, नई प्रोडक्ट ठहे थी पई, उनखे असां ॻार सॾियूं था पिया। हाणे हीउ टॉपिक तव्हांखे अॼु आसान अंदाज़ में सम्झायो वियो आहे। इंशाअल्लाह जेकॾहिं नेक्स्ट टाइम में तव्हां अञा बि सिंधी ॿोलीअ में मुख़्तलिफ़ तइलीमी ऐं मालूमाती लेक्चर ॿुधणु चाहियो था त असांजे नारे जो हाकिम वारो चैनल सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन खे दॿायो त जीअं नवां ईंदड़ लेक्चर तव्हांखे टाइम सां मुहैया कया वञनि। ऐं असांजे चैनल्स खे सपोर्ट करण जी तव्हांजी घणी महिरबानी। हिन टाइम ते मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।